जे बाहि ते उहो टुसो टच कंदो उन जो थांव भरे ॾींदासीं मुंहं जे भरिसां खणी ईंदो त मुंहं जी खल लही वेंदसि ढुक भरींदो त आंड्रा कटिजी वेंदसि पर मैं त ॿी ज़िंदगी जो पहलू इहो अथव इन्हनि ॿिनि ज़िंदगियुनि जा मां अर्ज़ु कयो तव्हांखे शुरू में ॿुधायोमांव हिकिड़ो माण्हू तव्हांखे अन जी लप खणी थो ॾेखारे सोन जहिड़ी आलीशान कणिक आहे ॿियो हिकिड़ो माण्हू ॾेखारे थो जेका जॾहिं ॿुधी आहे हाणे ॿुधायो तव्हांजी मर्ज़ी आहे नतीजो हे आहे नतीजो हो आहे पर जेको जॾहिं कणिक थो ॾेखारे हींअर तव्हांखे फोटू थो ॾेखारे फसल जा चेल जहिड़ी कणिक बीठी आहे वॾी सरसब्ज़ आहे लहरे थी पई पर नतीजो इहो आहे त अन जा दाणा मोल हूंदा जेको माण्हू तव्हांखे सुठी थो ॾेखारे हिते हुनजो फसल जा हालात जॾा आहिनि गाह थोरो अथसि कदु नंढो अथसि पर अन्न ॾाढो बहितरीनु आहे पोइ हाणे ॿुधायो त तव्हां नतीजे अन्न वारे खे वठंदव रब थो फरमाए त हिकिड़ो नतीजो अथव जन्नत ॿियो नतीजो अथव जहन्नम जेकॾहिं जन्नत जो दॻो वठणो नतीजो वठणो अथव हिते दुनिया में मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ग़ुलामी हिन अल्लाह जे क़ुर जी तालीम ऐं इन जी ताबेदारी ऐं अल्लाह जी फर्मा बरदारी इहो रस्तो वठ त अल्लाह थो फरमाए त आख़िरी स्टेशन जन्नत थींदी पर जेकॾहिं नफ़्स जे ख़्वाहिशात जे पोयों हलंदे त कॾहिं बि नफ़्स राज़ी न थींदी पर नतीजो जहन्नम निकिरंदो अल्लाह शाला असांखे जहन्नम खां बचाए अल्लाह तो फरमाए मुंहिंजा सोना मोहम्मद तूं जॾहिं हे क़ुर मजीद ॿुधाईंदो आहे त खोड़ माण्हू तोॾे हीअं कन ॾेई ॿुधंदा आहिनि पोइ जॾहिं तव्हां वटि उथी निकिरंदा आहिनि त पोइ ॿिया तकबुर ऐं वॾाई छा चई जिन खे इल्म ॼाण हूंदो तूं त वेठे हैं न ॿुधो ई छा चई ॿुधुमि तूं बि त अरब आहे जहिड़ो मां अरब तहिड़ो तूं अरब अब हाणे पंहिंजी गुफ़्तगू सिंधीअ में आहे न हाणे हिकिड़ो माण्हू जो उथी चवे त यार हे छा हो तकरीर में मूंखे सम्झ में न आयो अब तुंहिंजी ॿोली ॿोली त सिंधी आहे अखर बि चिटा आहिनि पोइ ॿुधण में छो नथा अचनि सम्झ में छो नथा अचनि अल्लाह थो फरमाए इहे तुंहिंजे आॾो अरबनि जा टोला मुशरिकनि जा वेहनि था जॾहिं तूं ख़िताब पूरो थो करे त इल्म वारे खे चवनि छा साईं असांखे त ॻाल्हि सम्झ में न आई हाणे ईअं अथव दुनिया अॼु ईअं अथव हक़ ॿुधाए सच ॿुधाए जंहिं माण्हू जे नफ़्स जे ख़्वाहिशुनि जे ख़िलाफ़ वञ जेको सूदी निज़ाम में फाथल आहे जे उनखे क़ुर जो हुकुम ॿुधाएसि त बाबा सूद हराम अथई जेको माण्हू गंदनि ऐं नाजाइज़ रस्मुनि ऐं रवाजनि में फाथल आहे उनखे ॿुधाएसि त बाबा पुट ॼमण जूं हिनजे पंहिंजो ख़तने ऐं तोहर जूं शादीअ जूं हिकिड़ी इस्लामी रस्मूं ऐं तरीक़ा आहिनि उहे कॾहिं त ठीकु अथई जे न त हे हराम अथई उते बि यार असांखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे साॻियो जवाबु जेको कल्ह मुशरिकनि हुज़ूर सजन जे आॾो ॾिनो हो अॼु मुस्लमान उहो थो क़ुर खे जवाबु ॾे हाणे अलाह जो रसूल कोन्हे पर ख़ातमुन नबीन आहे उनजो किताबु आहे हिन खे जवाबु ॾियणु ॼण अलाह जे रसूल खे जवाबु अथई हिन खे जवाबु ॾियणु ॼण अलाह खे जवाबु ॾियणो अथई पोइ उते उथी चवंदा हुआसीं छा चयईं अलाह तो फरमाए त इहे उहे थी जिन जे दिलनि जे मथां मोहर लॻल आहे ऐं इहे पंहिंजे ख़्वाहिशुनि जा ग़ुलाम आहिनि इहे अलाह जा बानन आहिनि वल्लज़ीना तदौ ज़ादहुम हुदा पर जिन हिदायत जो दॻो वरितो अलाह उन्हनि खे हिदायत में वधाईंदो ऐं उन्हनि खे पंहिंजी परहेज़गारी ऐं तक़वा जो आला मुक़ाम ॾींदो इहे हिकिड़े ॾींहं जे इंतज़ार में आहिनि क़यामत अचे ओचितो निकिरंदी क़यामत ओचितो ईंदी आहे इन में थोरो हिकिड़ो अजीब लतीफ़ो आहे क़यामत जे लाइ ॿुधंदा आहियूं त साईं फलां जी फूक ईंदी सॼी दुनिया फलां थींदी वरी ॿी फूक ईंदी वरी सभु माण्हू उथंदा उहा त एतमाम अलाह चवंदो हा इहा क़यामत आहे वॾी पर क़यामत नंढी जेका असांजे मथां अचणी आहे न उहो अथव मौत हाणे ॿुधायो त केरु माण्हू आहे जेको चवंदो साईं मुंहिंजे मौत जो वक़्तु फिराणो आहे कंहिं वटि आहे कार्ड लिखियलु का ख़बर कान्हे अलाह तो फरमाए त क़यामत ओचितो अचे निकिरंदी उन जूं निशानियूं अची वयूं आहिनि मां ॿुधाईंदो आहियां त हे ॿार ॾाढा नंढड़ा वेठा आहिनि अलाह करे जवान थियनि पुराणा थियनि ॿिया जवान वेठा आहिनि ॿिया करला वॾा वेठा आहिनि ॿिया हे असांजी हे जेके अचे झंडे वारा वेठा आहिनि हाणे ॿुधायो त हिन खां ॿियो चोथी ॿी निशानी कहिड़ी ईंदी आहे ॿार हुयासीं पोइ जवान थियासीं पोइ हे अछा वार निकिता हाणे कहिड़ो रंग कंदा को रंग कोन्हे हाणे आख़िरी इंतज़ार आहे त कॾहिं त हेठि न अलाह शाला ईमान सां लाइ तो अज़ीज़ अलाह तो फरमाए निशानियूं अची चुकियूं आहिनि पोइ हाणे जॾहिं ईंदी त पोइ इन्हनि खे कहिड़ी नसीहत फ़ाइदो ॾींदी हीअ ॻाल्हि सम्झी छॾ त अलाह खां सवाइ को कोन्हे